अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां हवां जो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां दावत ॾिनी आहे जमियत उलमा इस्लाम जे मरकज़ी अॻवान सेनेटर मौलाना ख़ालिद महमूद सुमरो साहब जन खे, ऐं ॻाल्हि ॿोल कंदासूं ख़ासि तरह दहशतगर्दी जेका वधंदड़ लहर आहे मुल्क में, जेके सुसाइडल बम अटैक्स थियनि पिया, ऐं उनखां पोइ मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल जा जेके ॿिया इशूज़ आहिनि, कोशिशि कंदासूं कि मौलाना साहब जी मौजूदगी में असां उन्हनि ते बि उन्हनि जो मौक़ुफ़ जेको आहे अवां ताईं पहुचाए सघूं। अस्सलाम वालेकुम मौलाना साहब, असां तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। छा सबबु आहे कि पाकिस्तान में एॾो तेज़ी सां जेको दहशतगर्दी जी लहर आहे उहा वधी आहे, ऐं उनमें जेको आहे इन लेवल ते जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी जेका बज़ाहिर उन सां जेतिरा बि इख़्तिलाफ़ रखिजनि, पर मुल्क जी सभ खां वॾी सियासी पार्टी आहे, उनजी लीडरशिप खे बि ईअं ई जेको आहे सुसाइडल बम अटैक्स जे ज़रिए मारियो वियो। सबबु छा आहिनि? यकीनन दहशतगर्दी हिकु तमामु वॾी चैलेंज आहे, उनखां इनकार मुमकिन कोन्हे। सोचणो इन ॻाल्हि ते दहशतगर्दी जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि। ताज़ो हाणे 3, 4, 5 नवंबर ते जेनेवा में अक़वाम मुतहिदा जे तरफ़ां IPU जे ताउन सां इंटरनेशनल सेमिनार थियो हो, ऐं ह्यूमन राइट्स जे हवाले सां, ऐं उनमें टेररिज़म जी ॻाल्हि निकिती। इत्तफ़ाक़ सां पाकिस्तान जे तरफ़ां उते मां नुमाइंदगी कई। तक़रीबन 59 मुल्कनि जा नुमाइंदा उते पार्लियामेंट जा मेंबर मौजूदु हुया। टेररिज़म ते तमामु तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी, ऐं ह्यूमन राइट्स जी जेका वायोलेशन थिए थी इन हवाले सां तमामु काफ़ी ॻाल्हि ॿोल थी। मुंहिंजो मौक़ुफ़ इहो हो त तव्हां जेसीं ताईं दहशतगर्दी जे रूट कॉज़िस खे ख़तमु न कंदव, बुनियादी सबबनि खे ख़तमु न कंदव, तेसि ताईं दहशतगर्दी मां जान कोन छुटंदी। असां सम्झूं था त ताक़तवर मुल्कनि जे तरफ़ां ताक़त जो नाजाइज़ इस्तेमालु, वॾनि मुल्कनि जे तरफ़ां नंढनि मुल्कनि ते कब्ज़े करण जी हिकिड़ी ख़्वाहिश, इहे बुनियादी सबब आहिनि दहशतगर्दी जा। जॾहिं खां वठी अमरीका वाहिद सुपर पावर जी हैसियत सां मंज़र आम ते आयो, सोवियत यूनियन जो ख़ात्मो थियो, ऐं अमरीका वाहिद सुपर पावर जी हैसियत सां मंज़र आम ते आयो, त गड़बड़ वधी आहे। तव्हां ॾिसो, अफ़गानिस्तान हुजे, फ़लस्तीन हुजे, या इराक़ हुजे, या असांजा क़बाइली इलाइक़ा हुजनि, सभिनी जायुनि ते जिते बि तव्हांखे दहशतगर्दी जी लहर नज़र अचे थी, उन में बुनियादी किरदारु अमरीका जो आहे। अक़वाम मुतहिदा जूं करारदादूं कमज़ोर माण्हुनि जे लाइ आहिनि, कमज़ोर मुल्कनि जे लाइ। न, पर मौलाना साहब, इनमें हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे, मिसाल तौरु इहे सभु जेके आहिनि असां उनजा जेके सबब ॼाणायूं था दहशतगर्दी जा रूट काज़ जा, उहे बिल्कुलु जेकॾहिं जाइज़ ई खणी मंझनि, पर इहो किथे इन्हनि बुनियादनि जे करे जस्टिफाए थिए थो कि तव्हां बेनज़ीर खे मारे छॾियो, या को माण्हू मारे छॾे त पाण उनखे चऊं कि हीअ फलाणनि फलाणनि अमरीका जे करे थिए पियो। इहो किथे थियो आहे तव्हां मैरिट खे उॾाए छॾियो? इहो किथे जस्टिफाए थिए थो तव्हां अॼु पेशावर में मारे माण्हू पंहिंजो एतिरा जेको आहे पंहिंजो 9 माण्हू ज़ख़्मी कया अथनि? इहो किथे जस्टिफाए थिए थो तव्हां अस्फदयार वली जे ज़रिए ते वञी धमाका कयो? इहो किथे जस्टिफाए थिए थो त तव्हां हाई प्रोफाइल माण्हुनि जे जेको आहे उनखे टारगेट बणायो? अमरीका जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी जॾहिं त 9/11 थिए थो त ॻाल्हि सम्झ में अचे थी कि हीअ अमरीका जे ख़िलाफ़ु जंग आहे, पर हाणे जेकॾहिं तव्हां बेनज़ीर खे मारियो था, तव्हां जेको आहे मुल्क जे जेको आहे 18 अक्टूबर ते धमाका थियनि था, त जेको आहे मैरिट ते धमाका थियनि था, त इन्हनि ॻाल्हियुनि खे अमरीका जे ख़िलाफ़ु जंग खे कीअं जस्टिफाए करे सघंदो आहे? नाइज साहब, तव्हां ईअं था ॻाल्हायो ॼण ख़ुदा न ख़ास्ता बेनज़ीर खे मां या मुंहिंजी पार्टी वारनि मारियो आहे। न, ख़ुदा जो ख़ौफ़ असां तव्हांखे नथा चऊं, मां गुज़ारिश असां उन खे रेस्ट था कयूं। दहशतगर्दी नई कान्हे, पुराणी आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा दहशतगर्दी जो शिकार थी, असांजे सभिनी आलमनि इन वाक़े जी मज़म्मत कई। असफंदयार वली जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी जी कार्रवाई थी, असांजी सॼी पार्टी असांजे सभिनी आलमनि जी मज़म्मत कई। मेरियट होटल ते जेको धमाको थियो, जंहिंमें बेगुनाह माण्हुनि जो खून उड़ो, असांजे सभिनी आलमनि जी मज़म्मत कई। ऐं जॾहिं बि हिते कराची में जेके वॾा वॾा आलिम हा, बुज़ुर्ग हा, अल्लाह वारा हा, जिन सॼी ज़िंदगी दीन जी ख़िदमत कई, डॉक्टर हबीबुल्ला मुख़्तार, डॉक्टर मौलाना मोहम्मद यूसुफ लुधियानवी, मुफ्ती मोहम्मद जमील ख़ान साहब, हकीम मोहम्मद सईद साहब, मुफ्ती अब्दुल समी सिंधी साहब, मुफ्ती निज़ामुद्दीन शामज़ई साहब, ये तमामु आला दर्जे जा हिकिड़ा आलिम हा ऐं क़ौम जो दिमाग़ हुया, जिन सॼी दुनिया में अमन अमान जो पैगाम पहुचायो। जिते बि का दहशतगर्दी जी वारदात थी आहे, सभिनी में उहो कहिड़ो बदबख़्त आहे जेको दहशतगर्दी जी हिमायत करे। लेकिन मां इहो थो चवां
त छा शुरू खां वठी अॼु ताईं दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ उपाव कहिड़ा वरिता विया, रूट काज़िस जे तरफ़ गौर करण जी का कोशिश कई वई, इन दहशतगर्दी जा ज़िम्मेदार केरु आहिनि। हाणे इन कैमरा सेशन थियो, पार्लियामेंट जो मुश्तरका इजलास थियो, कुझु ॻाल्हियूं त अहिड़ियूं आहिनि जेके मां बयान नथो करे सघां, छो त असांखे क़ुर खणायूं त तव्हां बाबा ॿाहिरि न पको क़ुर जे करे मां उहे ॻाल्हियूं बयान, पर जेके पर हूअं बि ज़िम्मेवारी जो मसलो बि आहे, जेके ॻाल्हियूं मंज़र आम ते अची वयूं आहिनि या जेके प्रेस में छपजी चुकियूं आहिनि उन ते त ॻाल्हाए सघे। इहे ॻाल्हियूं तक़रीबन मंज़र आम ते आयूं, ॼण इहो तअसुर ॾिनो पियो वञे त ॼण मौलवी ज़िम्मेदार आहिनि, ॼण इहो तअसुर ॾिनो पियो वञे ॼण मदरसा ज़िम्मेदार आहिनि। असां पुछा कईसीं उन हिकिड़े मदरसे जो नालो खणो जाते तालिबन खे दहशतगर्दी जी ट्रेनिंग मिलंदी हुजे। भित ॻाल्हाए जो भाऊ ॻाल्हाए, वाह को मदरसो हुजे त ॿुधाइनि। हे हिकु मुनज़्ज़म साज़िश जे तहत गैर मुल्की आकाउनि खे ख़ुशि करण जे लाइ, दीनी हलकनि खे बदनाम करण जे लाइ इहो सभु कुझु थी रहियो आहे। असां पुछोसीं हमराहनि खां त क़बाइली इलाइक़नि में जेका गड़बड़ आहे, जंहिंजे बारे में तव्हां चओ था त सुसाइड बमिंग जा ज़िम्मेदार बि इहे माण्हू आहिनि ऐं मेरियट होटल जे धमाके जा ज़िम्मेदार बि इहे माण्हू आहिनि, या जेका गड़बड़ थिए थी उनजा ज़िम्मेदार इहे माण्हू आहिनि। असां चयोसीं ॿुधायो तुंहिंजा चङा मुड़ुस केरु आहिनि? उन्हनि 5 नाला खयां, साईं बैतुल्ला, साईं मंगलबाग, फलाणो फलाणो फलाणो। असां उन्हनि खां पुछा कईसीं त इहे 5 माण्हू जिन जा तव्हां नाला खयां, तव्हां ॿुधायो त इहे कहिड़े मदरसे में पढ़िया आहिनि, कहिड़नि आलमनि जा शागिर्द आहिनि, कहिड़ा मदरसा हलाईंदा आहिनि, कहिड़नि मदरसनि जा मुहतमिम आहिनि, कहिड़नि मदरसनि जा मुदरिस आहिनि। चयूं हिकिड़ो ट्रक ड्राइवर हो, ॿियो चऊं उहो होटल जो बेरो हो, टियों चऊं फलाणे ख़ान जो गनमैन हो, चौथों चऊंसि इहो अफ़गान भगोड़ो आहे, पंजों चऊं इहो कंहिं ज़माने में पंहिंजे इलाइक़े जो मशहूरु बदमाश हो। मां चयो आलिम कोप कोन्हे? चऊं आलिम कोप कोन्हे। मां चयो पोइ आलमनि खे बदनाम छो था कयो? हर ॾाढ़ीअ वारो ऐं पटके वारो मौलवी नाहे हूंदो, जीअं हर पेंट ऐं शर्ट वारो ग्रेजुएट नाहे हूंदो। इहा हिकु तमामु वॾी ट्रेजेडी आहे। हाणे तालिबानाइज़ेशन जे हवाले सां हिते कराची में इश्तिहार था लॻनि, पंफलेट था तक़सीम थियनि, ख़बर नाहे त इन्हनि माण्हुनि खे वरी कहिड़ी खून रेज़ी कराइणी आहे। का तालिबानाइज़ेशन कान्हे। जेको निमाज़ पढ़े उहो तालिबान आहे, जेको रोज़ो रखे उहो तालिबान आहे, जेको ॾाढ़ी रखे उहो तालिबान आहे, जेको पटको पाए उहो तालिबान आहे। आख़िरी छा सिलसिलो आहे? मां जेका ॻाल्हि पहिरियां कई हुई उनखे दुहिरायां थो त आलमी साज़िश जो असां शिकार थी विया आहियूं। पाकिस्तान गवर्नमेंट खे खपे उहा पाकिस्तान जी हुकूमत जंहिंजो मां बि हिसो आहियां हिन वक़्तु, असांजी जमात बिल्कुलु हुकूमती इतिहाद में शामिल आहे। असां बार बार पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे चयो आहे तव्हां असां सां वाइदो कयो हो त असां परवेज़ मुशर्रफ जे पॉलिसियुनि खे तब्दील कंदासीं, इन जे करे फौरी तौर ते तव्हां परवेज़ मुशर्रफ जे पॉलिसियुनि खे तब्दील कयो। मौलाना साहब, मां चाहींदुसि कि इहे जेका तव्हां ॻाल्हि कई उनखे थोरो वधीक एक्सप्लोर कजे। तव्हां चयो पिया कि तव्हांखे पार्लियामेंट जे इन कैमरा सेशन में ॿुधायो वियो, जिन माण्हुनि जे बारे में ब्रीफ कयो वियो, उन्हनि मां को बि जेको हो उहो उनजो दीन सां या मज़हबी पंहिंजो जेका दर्सगाह आहिनि, मदरसा आहिनि, उन सां उन्हनि जो को वास्तो कोन हो। पर छा इहा जेका मूवमेंट आहे पूरी, जंहिंखे तालिबानाइज़ेशन जो नालो ॾिनो थो वञे या तालिबान तहरीक जो नालो ॾिनो थो वञे, ऐं उन जो जेको शुरूआति थी आहे ऐं अॼु जी ताईं उनजा जेके रूट्स आहिनि मुला उमर खां वठी, तव्हां सम्झो था कि उन्हनि जो हिन सॼे सिलसिले सां को वास्तो न आहे, या उहा तहरीक जेका आहे उनजो मदरसनि सां को वास्तो न आहे? सची ॻाल्हि इहा आहे त तालिबान तहरीक असली जेका हुई उहा अफ़गानिस्तान ताईं महदूद आहे। मुला उमर जो या उन जे तहरीक तालिबान जो पाकिस्तान सां को बि ताल्लुक़ कोन्हे। हिते पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जी काई मूवमेंट कान्हे। मां कल्ह बि चयो हो, मां अॼु बि चवां थो, मुंहिंजी पार्टी कल्ह बि चयो हो, मुंहिंजी पार्टी अॼु बि चए थी। मां पार्लियामेंट जे फ्लोर ते बि इहा ॻाल्हि कई आहे, हाणे बि साॻी ॻाल्हि कयां थो त क़बाइली माण्हू मुहिब्बे वतन पाकिस्तानी आहिनि, क़बाइली माण्हू पाकिस्तान जा दुश्मन न आहिनि। अमरीका खे ख़ुशि करण जे लाइ असांजा माण्हू जेकॾहिं उन्हनि जा मासूम बच्चा मारींदा, उन्हनि जा घर ड्राहींदा, उन्हनि जे ॻोठनि खे वैरान कंदा त छिता त ज़रूरु थींदा। पोइ उन ज़ुल्म जे जवाब में हिननि खे हिननि जे गिचनि में गुलाब जे गुलनि जा हार कोन कराईंदा। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हांजी सूबाई गवर्नमेंट हुई, तव्हां प्रीवियस गवर्नमेंट में तव्हां काफ़ी दफ़ा जेको रोल अदा कयो ब्रिज जो, ऐं काफ़ी दफ़ा जेके मामला तय बि थिया, तव्हां कीअं था चओ कि सिर्फ़ु हिकु पासे खां बम्बार्डमेंट पियो थिए, होॾां कुझु न पियो थिए? अल्हम्दुलिल्लाह असांजी हुकूमत में अहिड़ी सूरत हाल कान हुई। अल्हम्दुलिल्लाह मां चाहींदुसि इन ते ॻाल्हि ॿोल कयूं, पर वक़फ़े खां पोइ
नाज़रीन मौलाना ख़ालिद महमूद सुमरो साहब सां असांजी गुफ्तगू हलंदड़ आहे। वठूं था नंढिड़ो ब्रेक ऐं वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। जी मौलाना साहब तव्हां ॻाल्हि ॿोल पिया कई कि जेको तव्हांजी हुकूमत में तव्हां चयो पिया कि ईअं न थियो, पर उन वक़्तु बि का आइडियल सूरत हाल कोन हुई। इहा तालिबान मूवमेंट जेको अॼु खणी थोरा उहा वधीक वायलेंट थी वई आहे, उन वक़्तु बि उन्हनि ऑपरेट कयो पिए ऐं काफ़ी प्रॉब्लम्स हुआ इन्हनि इलाइक़नि में। ऐं तव्हांजी गवर्नमेंट जेका आहे सूबाई गवर्नमेंट या तव्हांजी ख़ासि तरह जमियत उलमा इस्लाम जेका लीडरशिप आहे, उन्हनि काफ़ी जॻहनि ते हुकूमत ऐं उन्हनि जे विच में ब्रिज जो कमु करे काफ़ी जेको आहिनि पंहिंजो मुआहिदा बि कराया हुआ। तव्हां कीअं था चओ कि पंहिंजो उन वक़्तु सूरत हाल बहितर हुई? मां इहो थो चवां, मतिलबु तव्हां चओ पिया त परवेज़ मुशर्रफ जे दौर में कुझु कोन थियो पिए। हाणे तव्हां मुंहिंजो जवाबु ॿुधो। हा ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि त फाटा जा इलाइक़ा सूबाई हुकूमत खां अलॻि आहिनि। तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त फाटा खे चीफ मिनिस्टर डील नाहे कंदो, फाटा खे सिधो गवर्नर डील कंदो आहे। परवेज़ मुशर्रफ असांजी हुकूमत खे उते कंहिं क़िस्म जी अमलदारी क़ाइमु करणु न ॾिनी। असां बार बार उनखे चयोसीं, लेकिन चूंकि परवेज़ मुशर्रफ साहब कंहिं ख़ासि एजेंडा जे तहत आंदो वियो हो, इन जे करे हू न पियो चाहे। इन जे बावजूदि जॾहिं बि उते का गड़बड़ थी, इहो सच आहे त जमियत उलमा इस्लाम उते ब्रिज जो किरदारु अदा कयो ऐं झगड़नि खे ख़तमु कराइण जे लाइ, खूनरेज़ी खे ख़तमु कराइण जे लाइ, मक़ामी माण्हुनि सां मुज़ाक़ात करण जे लाइ ऐं अमन अमान जे क़याम खे यकीनी बनाइण जे लाइ जमियत उलमा इस्लाम तमामु घणा इफ़र्ट्स वरिता। नतीजो निकितो जंहिंखे सरहद जा माण्हू बि मञनि था, मुल्क जा माण्हू बि मञनि था। सरहद जे माण्हू किथे मञो? यकीनन न, सरहद जे माण्हू 18 फरवरी ते तव्हांखे वोट न ॾेई, तव्हांखे वोट न ॾेई सरहद जे माण्हू न मञो। हाणे सरहद वारनि खां पुछा कयो त हाणे सरहद वारनि जी छा राय आहे? न, पर 18 फरवरी जे वोटनि में अल्लाह जी महिरबानी सां हाणे अवामी नेशनल पार्टी जी हुकूमत आहे। हाणे ख़ैरन सां मौलविन जी हुकूमत कोन्हे, छो त मुल्ला हिन कबाब में हॾी। हाणे अवामी नेशनल पार्टी छा पई करे? सही, असां अवामी नेशनल पार्टी ते पख्तूनिस्तान जा बोर्ड लॻा पिया आहिनि उते। सही, अवामी नेशनल हाणे त मुल्क जी सलामती दाव ते लॻी वई आहे। सही, अवामी नेशनल पार्टी ते बाद में ॻाल्हायूं था, पर मां चवां थो तव्हां जेका चओ था कि माण्हुनि सरहद जे माण्हुनि मञो, मां चवां थो कि सरहद जे माण्हुनि न मञो। 18 फरवरी ते हुननि तव्हांखे वोट न कयो, मेजॉरिटी ऑफ द वोट तव्हांजे ख़िलाफ़ पियो। मां अव्हां जे इन ॻाल्हि सां इत्तिफ़ाक़ नथो कयां। जी जी, हाणे हुनजो जवाबु ॿुधो। जी ॿुधायो। अॻु में 2002 में जेका असां इलेक्शन लड़ी हुई, उहा MMA जे प्लेटफॉर्म सभु पार्टियूं गॾु हुयूं। हिन वक़्तु असां अमली तौर ते जेका इलेक्शन लड़ी, तनहा लड़ी, सिर्फ़ु जमियत उलमा इस्लाम। MMA अमली तौर ते ख़तमु थी चुकी हुई। ख़ासि तौर ते मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहब जन नाराज़ रहिया ऐं उन्हनि असांजे ख़िलाफ़ बाक़ाइदा उते मुहिम हलाई। उन जे बावजूदि तनहा सिंगल पार्टी जी हैसियत सां जमियत उलमा इस्लाम पाकिस्तान जे तारीख़ में सभ खां वधीक वोट खिया ऐं सभ खां वधीक सीटूं खयूं। सिंगल पार्टी जी हैसियत शुरू खां वठी सिंगल पार्टी हुई, उन सां कंहिंजो इताद कोन हो। मां पंहिंजे पार्टी जी ॻाल्हि कंदुसि, मां ॿी पार्टी ते इन हवाले सां तबसरो कोन थो करणु चाहियां। न, पर तव्हांजो क्लेम था कयो। मां तव्हांखे ॿुधायां थो न, असांखे अॻे खां वधीक वोट मिलिया, लेकिन 2002 में सभु मज़हबी धुरियूं गॾु हुयूं। बदकिस्मती सां MMA अमली तौर ते टुटी वई। मोहतरम काज़ी हुसैन अहमद साहब जन असांजी मुखालफ़त कई। असां 14 सीटूं खटियूं ऐं 22 सीटूं 100, 200 ऐं 300 वोटनि ते हाराई। हिकिड़ो व्यू इहो आहे कि 2002 जी इलेक्शन जेका हुई उहा रिग्ड इलेक्शन हुई, इंजीनियर्ड इलेक्शन हुई, तंहिंजे करे जेको आहे नतीजा इहा आया। पोइ हाणे मां चवां त हीअ पीपल्स पार्टी जे लाइ इंजीनियर इलेक्शन हुई। तव्हां जेकॾहिं तव्हां सम्झो था ज़रूरु चओ। कम से कम इहे ॻाल्हियूं न थियणु खपनि। न, पर थियूं आहिनि। जॾहिं असां असेंबली जे फ्लोर ते थियूं, जॾहिं असां रिज़ल्ट खे क़बूल कयूं था, असां खुले दिलि सां क़बूल कयूं था, इन्हनि ॻाल्हियुनि करण जी का ज़रूरत कान्हे। उन वक़्तु अमेरिका जे ख़िलाफ़ हिकिड़ो महाज़ हो, ताज़ो अफ़गानिस्तान ते हमिलो थियो हो, पूरे पाकिस्तान में हिकु एहतिजाजी तहरीक हले पई ऐं मज़हबी धुरियुनि जो गॾियल इतिहाद हो। इन जे करे अवाम जो ओॾहें वधीक रायो हो ऐं माण्हुनि खुल्लम खुल्ला आलिमनि सॻोरनि जे हक़ में वोट कास्ट कयो, छो त ताज़ी खूनरेज़ी शुरू थी अफ़गानिस्तान में। उन वक़्त जी सूरत हाल ॿी हुई, हिन वक़्त जी सूरत हाल ॿी हुई। उन वक़्तु मज़हबी पार्टियूं गॾु हुयूं, हाणे मज़हबी पार्टियूं। चलो हाणे पाण हिन ॻाल्हि खे जेकॾहिं ॿियो पासो खणूं कि तव्हां चओ था कि हीअ जेका मूवमेंट आहे उनजो मज़हबी दर्सगाहुनि सां ऐं आलमनि सां को वास्तो न आहे, त पोइ आख़िर इन जे पुठियां सबबु कहिड़ा आहिनि? अमेरिका चाहे थो त पाकिस्तान ख़तमु थिए। अमेरिका जा एजेंट आहिनि। अमेरिका चाहे थो त पाकिस्तान जेके विढ़नि था अमेरिका जा एजेंट आहिनि। यकीनन अमेरिका जो पैसो पाणीअ वांगुरु हिते इस्तेमालु थिए थो। बैतुल्ला महसूद एजेंट आहे अमेरिका जो।
हिकु ॿ टे चार उहा तहकीकाती कमीशन सरकार तव्हांजो व्यू त हूंदो न। असां इन कैमरा सेशन में चयो आहे त तव्हां हिकिड़ी ख़ुदि मुख़्तार अदालती कमीशन क़ाइमु कयो जेका तहकीकात करे त जेके माण्हू विढ़नि था, जेके झड़ो था कनि, इन्हनि खे हथियार केरु थो ॾे। पर तव्हांजी पार्टी जो व्यू त हूंदो न साईं। मुंहिंजे पार्टी जो व्यू इहो आहे त ही जेका गड़बड़ थिए थी एक्शन जो रिएक्शन आहे, एक्शन जो रिएक्शन माना एजेंट न आहिनि। मां इहो थो चवां त जेकॾहिं अमरीका पाकिस्तान में मुदाख़लत न करे, जेकॾहिं अमरीका जा जहाज़ असांजे क़बाइली इलाइक़नि ते हमला न कनि ऐं जेकॾहिं बेगुनाह माण्हुनि जो क़त्ल आम बंदि थी वञे, मां सम्झां थो का सुसाइड बमिंग न। इहा ॻाल्हि कीअं वरी उहा साॻी ॻाल्हि मां पवंदुसि त इन ॻाल्हि खे जस्टिफाई कीअं कबो कि तव्हां ते अमरीका हमलो करे तव्हां बेनज़ीर खे मारे छॾियो? इहो कहिड़ो रद्द अमल आहे? माना इनखे कीअं जस्टिफाई कबो? त इन ॻाल्हि खे तइ कयो त मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जा कातिल केरु आहिनि। मां चवां थो त जेके बि माण्हू आहिनि तव्हां, मां उहा ई मां कंहिंखे नेम नथो कयां, मां चवां थो ही सॼो जेको मसइलो आहे दहशतगर्दी जो, तहकीकात त करायो न। तव्हां चओ था कि दहशतगर्दी जे पुठियां बार बार था चओ त सही, इन जो इहो मतिलबु न आहे त तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे क़त्ल कयो। मां थो चवां त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे क़त्ल जी अदालती तहकीकात छो नथी कराई वञे? ज़रूर थियणु घुरिजे। तव्हां असां इहा ई ॻाल्हि कयूं था त कम अज़ कम अच्छा कारा पधरा त थियनि। आख़िर पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, अल्लाह साईं जी महिरबानी सां सदर भी पीपल्स पार्टी जो आहे, वज़ीर आज़म पीपल्स पार्टी जो आहे। हाणे कहिड़ी रुकावट आहे पीपल्स पार्टी जे दोस्तनि वटि? पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे खपे त फौरी तौर ते आला अदालती कमीशन क़ाइमु कनि जेका मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे नाहक क़त्ल जी तहकीकात करे ऐं इहा ॻाल्हि साबित थिए त मुहतरमा जे शहादत जा ज़िम्मेदार केरु आहिनि, उन्हनि खे बेनिकाब कयो वञे ताकी माण्हुनि खे ख़बर त पए। साईं मौलाना साहिब, हाणे ॿ ॻाल्हियूं न। तव्हां चओ था कि ही जेका दहशतगर्दी आहे उहो अमरीकी हमलनि जो रद्द अमल आहे, अलिफ़ करे थो ॿे करे थो, पाण कंहिंखे नेम ई कोन था कयूं। तव्हां इन ॻाल्हि सां चओ था असांजी पार्टी जो मौक़िफ़ इहो आहे कि इहो हिकिड़ो रद्द अमल आहे। रद्द अमल आहे, उहो रद्द अमल खे कीअं जस्टिफाई करे सघिबो कि हमलो करे अमरीका ऐं तव्हां मारियो बेनज़ीर खे, हमलो करे अमरीका ऐं तव्हां मारियो जेको आहे मैरियट ॿारनि खे, हमलो करे अमरीका ऐं तव्हां मारियो जेको 18 अक्टूबर ते पंहिंजो। मां इहो थो चवां त मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत जी कहिड़ी धुर मज़म्मत नाहे कई, उन दहशतगर्दी जी कहिड़े माण्हू मज़म्मत नाहे कई, मैरियट होटल जे वाक़े जी कंहिं मज़म्मत नाहे कई, पर इहो त ॿुधायो। मतलब पोइ ॿियो फैक्टर बि आहे, तव्हां सम्झो था कि इन रद्द अमल खां अलावा को ॿियो फैक्टर दहशतगर्दी जो आहे? असांखे इहो बि शक आहे पाकिस्तान खां पलांद वठण जे लाइ, पाकिस्तान खे तबाह करण जे लाइ, पाकिस्तान खां लीडरशिप खसण जे लाइ भुट्टे साहब सां लख इख़्तिलाफ़, लेकिन दुनिया चवे थी त भुट्टे साहब खे ऐं शाह फैसल मरहूम खे अमरीका वारनि मारायो हो। हींअर इन ख़दशे खे रद्द नथो करे सघिजे त मुहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे क़त्ल में अमरीका ख़ुदि मुलवस आहे ऐं अमरीका जा एजेंट मुलवस आहे। इन ख़दशे खे रद्द नथो करे सघिजे। पोइ हाणे छा थियणु घुरिजे? बंदि सेशन में तव्हां छा तइ कयो? असां उन्हनि खे इहो चयोसीं त हिकु त आला सतही अदालती कमीशन क़ाइमु कयो जेका तहकीकात करे, ऐं ॿियो आज़ाद ख़ारिजा पॉलिसी इख़्तियार कयो, डायलॉग कयो, मुज़ाकरात कयो, मुज़ाकरात जे ज़रिए तव्हां पंहिंजे मसइलनि खे हल कयो। मुज़ाकरात कंहिंसां? सभिनी सां जेके बि विढ़नि था उनको पुछो छो था विढ़नि। वो तो 50 दफ़ा डायलॉग जो सिलसिलो खुलियो आहे, तव्हां पाण केतिरा पंहिंजो केतिरा दफ़ा तव्हां पाण उनमें डील्स कराए। मुश्तरका करारदाद जेका मंज़ूर थी उन में इहो फ़ैसिलो थियो, पार्लियामेंट जो मुश्तरका सेशन हो, फ़ैसिलो थियो त जहिड़ो बंदि ऐं जेको आहे मुज़ाकरात कंदासीं ऐं डायलॉग थींदो, लेकिन हिन वक़्त ताईं जहिड़ो बि बंदि कोन थियो, मुज़ाकरात बि कोन थियो। पार्लियामेंट जे बंदि सेशन ते अमल करारदाद ते केतिरो अमल थियो आहे ऐं तव्हां पोइ बि उन गवर्नमेंट जो हिसो आहे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासूं पर वक़फ़े खां पोइ। नाज़रीन, मौलाना ख़ालिद महमूद सुमरो असां सां गॾु गुफ्तगू हले थी। फ़िलहाल वठूं था नंढड़ो वक़फ़ो ऐं वापसि अची प्रोग्राम करते वधायूं। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। मौलाना ख़ालिद महमूद सुमरो साहब जमियत उलमा इस्लाम जा मरकज़ी अॻवान असां सां गॾु आहिनि ऐं ॻाल्हि ॿोल हले थी मुल्क में जेका वधंदड़ दहशतगर्दी जी लहर आहे। जी मौलाना साहब, तव्हां चओ पिया कि जेके सिफ़ारिशूं बल्कि जेको रेज़ोल्यूशन पास कयो वियो हो पार्लियामेंट जे बंदि सेशन में, जेको जॉइंट सेशन बि हो, उन ते जेके रेज़ोल्यूशन पास थियो हो उन ते गवर्नमेंट अमल कोन पई करे? न, अञा ताईं कुझु बि कोन थियो आहे, 1% बि न। ऐं असां न, बिल्कुलु न, असांखे सख़्तु मायूसी आहे ऐं असां उन ते शदीद प्रोटेस्ट बि कयो आहे। इत्तिहादी हुजण जे नाते असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदे वज़ीर आज़म जे साम्हूं, सदर साहब जे साम्हूं पंहिंजा तहफ़ुज़ात बि रखिया आहिनि,
ख़ासि तौर ते दहशतगर्दी जे हवाले सां त दहशतगर्दी ते कीअं कंट्रोल थी सघंदो ऐं मुल्क जी जेका माशी सूरत हाल तेज़ी सां ख़राब थी रही आहे उन हवाले सां असां पंहिंजा तहफ़ुज़ात रखिया आहिनि। हींअर माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं असां सां जेके पीपल्स पार्टी जे दोस्तनि वाइदा कया त तव्हां असांजी मदद कयो। इलेक्शन खां पोइ पीपल्स पार्टी जी क़यादत असां वटि लंघी आई ऐं पीपल्स पार्टी जे क़यादत असां सां वचन कयो ऐं वाइदो कयो त तव्हां हुकूमत में शामिलु थियो, असां ख़ारजा पॉलिसी तब्दील कंदासीं, असां दहशतगर्दी ते कंट्रोल कंदासीं, असां परवेज़ मुशर्रफ खे ट्यास ते टंगींदासीं। ऐं चूंकि पीपल्स पार्टी वारनि जो चवण बि इहो आहे ऐं असांजो चवण बि इहो आहे त मुल्की ख़ज़ाने जे तबाही जो ज़िम्मेदार परवेज़ मुशर्रफ, शौकत अज़ीज़ ऐं उन जे टीम जा मेंबर आहिनि। असां उन्हनि खे चयो हुसीं त तव्हां इन्हनि खे अदालत जे कटहड़े में आणींदव, लेकिन उन्हनि खे गॉड ऑफ ऑनर ॾिनो वियो। असफंदियार वली ख़ान चए थो त उन मां कुझु तव्हांखे बि मिलियो हो, ज़मीन बमीन जे लाइ कहिड़ी ॻाल्हि करे थो? असां उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़, तव्हां ॿुधो ऑन द रिकॉर्ड उन्हनि चैनल्स जे ख़िलाफ़, उन्हनि सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ असां नोटिस जारी कया आहिनि ऐं असां उन्हनि खे चयो आहे त जेकॾहिं तव्हांजे इल्ज़ामनि में वारीअ जे दाणे बराबरि बि का सदाकत आहे त कोर्ट में अची पेश कयो ऐं जेकॾहिं न त तव्हां असांखे इज़त जो पलाम ॾियो। असां कोर्ट विया आहियूं ऐं असां उनखे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। हाणे इहो फ़ैसिलो कोर्ट कंदी। क़यामत क़ाइमु थी सघे थी मुंहिंजी क़यादत जे ख़िलाफ़ को माउ जो पुटु हिकु पाई जी करप्शन जो इल्ज़ाम साबित नथो करे सघे। इहो सॼो खेल आहे। चूंकि पार्लियामेंट जे बंदि इजलास में फ़ौजी ब्रीफिंग खां पोइ ऐं सरकारी ब्रीफिंग खां पोइ हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन 1.5 कलाक जेका तक़रीर कई उन जे करे वायुमंडल तब्दील थी वियो ऐं हाणे उहा ॻाल्हि चूंकि अमेरिका जे पुटनि खे न वणी ऐं अमेरिका जे एजेंटनि खे न वणी, इन जे करे उन्हनि आलिमनि जी किरदार कुशी जो सिलसिलो शुरू कयो। ॾिसो तव्हां एॾो मिसाल तौर चैनल्स ते तव्हां कयो पिया, पर उहे माण्हू तव्हांजे इतिहाद जो हिसो आहिनि। इतिहाद जो इहो मतिलबु न आहे त मां ग़लति खे ग़लति चवां ऐं सही खे सही चवां। असां शुरू में उन्हनि खे चयो होसीं एॾे संगीन इल्ज़ामनि खां पोइ बि इतिहाद में वेहण जो मतिलबु छा आहे? मां इहा ॻाल्हि थो कयां त जेकॾहिं कालिया जे हथनि में हथकड़ी लॻी सघे थी करप्शन जे केस में त परवेज़ मुशर्रफ जे हथनि में हथकड़ी छो थी लॻी सघे? मां तव्हां खां पुछां थो, यू आर द गवर्नमेंट, इहा ॻाल्हि यू आर द पार्ट ऑफ द गवर्नमेंट, मां तव्हां खां पुछां थो। इहा ॻाल्हि पीपल्स पार्टी जे दोस्तनि खां पुछा कयो त उहे दोस्त असांजी इन ॻाल्हि खे छो नथा मञनि। मां त साईं मौलाना साहब तव्हां खां पुछां पियो कि एॾी संगीन क़िस्म जी इल्ज़ाम तराशी तव्हां ते थिए पई ऐं तव्हां जवाब में चओ पिया कि जेके इल्ज़ाम तराशी कनि पिया उहे दरअसल अमेरिका जा पुट आहिनि। तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, अमेरिका जे पुटनि सां तव्हां इतिहाद में वेठा आहियो। मां इहो थो चवां त पोइ मूंखे हीअं चवणु ॾियो, ये जो तुझ में मुझ में निभाह है मेरे हौसले का कमाल है। एॾिन ॻाल्हियुनि जे बावजूद बि असां हिन जमहूरी हुकूमत खे ख़तमु नथा करणु चाहियूं, मार्शल जे लाइ रस्तो हमवार नथा करणु चाहियूं। हे संजीदा ॻाल्हियूं आहिनि। न साईं मौलाना साहब हिननि ॻाल्हियुनि खे संजीदा बुनियादनि ते वठो। बिल्कुलु असां वठूं था। मुल्क जो बेड़ो ॿुॾे पियो ऐं हिन वक़्तु मुल्क माशी बुहरान जे वर चढ़ियल आहे ऐं इन सूरत हाल में जेकॾहिं संजीदा फ़ैसिला न थिया त सूरत हाल अञा बिगड़ी वेंदी। मौलाना साहब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे फरमायो, मन अहब्ब लिल्लाह व अबग़ज़ लिल्लाह व अअता लिल्लाह व मनअ लिल्लाह फ़क़द इस्तक़बलल ईमान। पैगंबर साईं जे इन फरमान जो ख़ुलासो इहो आहे त दोस्ती बि अल्लाह ख़ातिर, दुश्मनी बि अल्लाह ख़ातिर। जेकॾहिं तव्हां कंहिंसां का दोस्ती रखो था त उन में जेकॾहिं का कमी कोताही तव्हांखे नज़र अचे त उनखे ॿुधायो, न त तव्हां गुनहगार थींदव। साईं हाणे ॾिसो न मौलाना साहब, कल्ह इहे बुनियाद इहे लॻभॻि साॻिया दलील ॾेई तव्हां 17हीं तरमीम ते परवेज़ मुशर्रफ जी हिमायत कई त असां पार्लियामेंट खे बचायूं था, उनखे बचायूं था, उनखे तव्हां दवाम बख़्शे छॾियो। अॼु वरी उहो साॻी पोज़ीशन थी आहे, एॾा इल्ज़ाम संगीन लॻनि पिया ऐं तव्हां जवाब में चओ पिया त उहे अमेरिका जा पुट आहिनि। अमेरिका जे पुटनि सां तव्हां इतिहाद में मां इहो थो चवां, असां जेकॾहिं 17हीं तरमीम करे परवेज़ मुशर्रफ खे दवाम बख़्शियो त हाणे उहे दोस्त 17हीं तरमीम खे बरक़रार छो रखियूं वेठा आहिनि? उहे बि तव्हांजा इतिहादी। मां इहो ई त चवां थो त इतिहाद में वेही करे मां उन्हनि दोस्तनि खां पुछां थो, तव्हां मूंखे सलाम कयो, तव्हां मुंहिंजी पुठी ठपियो, तव्हां मुंहिंजे हौसले खे दाद ॾियो जो मां इतिहाद में वेहण जे बावजूद कंहिं ग़लति अमल में कंहिंजी हिमायत कोन थो कयां। ऐं ॿुधी छॾियो, असां ग़लति अमल में कंहिंजी हिमायत कोन कंदासीं। मां पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे चवां थो त हींअर मुल्क जी सलामती दाव ते लॻल आहे। अमेरिका जे अख़बारुनि में रिसालनि में नवां नक्शा शाये पिया थियनि। हाणे ताज़ो अमेरिका जे अख़बारुनि में वरी पाकिस्तान जो नओं नक्शो शाये थियो आहे जंहिंमें बलोचिस्तान खे असांखां अलॻि कयो वियो आहे, सरहद सूबे खे अलाए काॾे उमाणे छॾियो अथऊं। न्यूयॉर्क टाइम्स जेको 23 नवंबर ते हाणे न्यूयॉर्क टाइम्स में जेको नक्शो छपियो आहे पाकिस्तान जो, उन में
असांजे सूबे सरहद खे अलाए काॾे करे छॾियो अथऊं। इहा ॾाढी गंभीर सूरत हाल आहे। मां पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे इहा ॻाल्हि कयां थो त इन ॻाल्हि ते सोचो, मुल्क खे बचायो। मुल्क जी सूरत हाल तेज़ी सां ख़राब थी रही आहे, माण्हू परेशान आहिनि, माण्हुनि खे अटो कोन थो मिले, करप्शन वधंदी थिए। आख़िर माण्हुनि जेकॾहिं पीपल्स पार्टी जे दोस्तनि ते एतमाद कयो आहे त माण्हुनि खे उमेदूं हुयूं। इन्हनि समूरनि जेके इल्ज़ामनि खां पोइ बि यू आर द पार्ट ऑफ द गवर्नमेंट। यकीनन असां हुकूमत जो हिस्सो आहियूं। इहो ई दलील ॾेई ऐं हीअ तव्हां बार-बार 5 साल ऐं तव्हां असां- बलोचिस्तान जी गवर्नमेंट जो हिस्सो रहा। अकबर बुगटी शहीद थी वियो, जी। पंहिंजो बालाच मरी मारियो वियो, जी। ॿिया केतिरा बलोच जी। जेका आहिनि कॉमप्रस्त अॻवान जी। मारिया विया, जी। हज़ारनि जी तादाद में चवनि था कि मिसिंग पीपल जी। आहिनि। तव्हां इन्हनि समूरनि कार्रवाइनि जे बावजूदि तव्हां यू आर द पार्ट ऑफ द गवर्नमेंट। तव्हां शाबस ॾियो मौलविन खे जो उन्हनि पूरी जुरत सां इन्हनि सभिनी क़त्लनि जी मज़म्मत कई। तव्हां शाबस ॾियो मौलविन खे जो बलोचिस्तान जी सूबाई असेंबली में असांजे सभिनी हाणे मूंखे ॻाल्हाइण छॾियो। जी साईं। असांजे मौलविन असांजे आद कई ऐं चयो त इहो क़त्लेआम बंदि कयो। परवेज़ मुशर्रफ डायरेक्ट सॼी कार्रवाई कराई, जंहिंमें सूबाई हुकूमत क़तई तौर ते मुलफ़्फ़ज़ कोन्हे। हाणे मुशर्रफ खे तव्हां अदालत जे कटे ख़बर अथव त जवाबदार केरु आहे? उहो बि तव्हांजा इत्तेहादी मौलाना साहब। वरी पोइ वक़फ़े ते वञूं था, वरी वापसि अची वरी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। नाज़रीन, मौलाना ख़ालिद महमूद जन सां असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो हलंदड़ आहे। वठूं था ब्रेक ऐं वापसि अची पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। मौलाना ख़ालिद महमूद सूमरो साहब जन पाक जमियत उलमा इस्लाम जा मरकज़ी अॻवान ऐं सेनेटर असां सां गॾु गुफ़्तगू हले थी मुल्क जी सियासी सूरत हाल ते। जी मौलाना साहब, त इहा ॻाल्हि मूंखे हक़ीक़त में सम्झ में कान थी अचे कि प्रीवियस गवर्नमेंट भी मोहतरमा शहीद बार बार इहो चवंदी रही कि ही हुकूमत जो हिस्सो आहिनि। ऐं तव्हांखे यादि हूंदो लंडन कॉन्फ्रेंस में जॾहिं हुन APDM में शामिलु थियण खां इनकार कयो हो त उन वक़्तु बि हुननि इहो ई दलील ॾिनो हुयो कि MMA इज़ द पार्ट ऑफ द गवर्नमेंट, तंहिं करे या त हू गवर्नमेंट में हुजनि या अपोज़िशन में हुजनि। ऐं लॻभॻि साॻी कैफ़ियत हाणे जमियत उलमा इस्लाम जी बि आहे कि तव्हां जॾहिं ॻाल्हायो था त उहो तव्हांजे टोन ऐं टंग जो जेको लहजो आहे उहो हिकिड़े अपोज़िशन लीडर वारो आहे, पर ॿिए तरफ़ असां ॾिसूं था कि यू आर द पार्ट ऑफ द गवर्नमेंट। मां इहो थो चवां त तव्हां इहो चाहियो था त असां इतिहाद में रहण खां पोइ लपकुशाई न कयूं, पंहिंजनि ज़बाननि ते ताला हणूं। किथां जी दयानतदारी आहे यार? तव्हां सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ छो नथा चओ? छा जेकॾहिं मां पीपल्स पार्टी जे दोस्तनि सां यारी रखी आहे, मां उन्हनि सां इतिहाद कयो आहे, त उनजो इहो मतिलबु आहे त मां ग़लति खे ग़लति न चवां? हींअर छा पियो थिए? जेकॾहिं कादिरपुर गैस फील्ड नीलाम थिए त मां ख़ामोश रहां? जेकॾहिं महांगाई चोट चढ़ी वञे मां ख़ामोश रहां? अॼु एडहॉक लेक्चररनि खे मोचड़ा लॻाइनि, उनजी तज़लील थी आहे। तव्हां छा इहो था चवणु चाहियो त मां इतिहादी हुजण जे नाते मां पंहिंजी ज़बान न खोलियां ऐं मां ख़ामोश रहां? कमीशन पास डॉक्टर 650 कमीशन पास डॉक्टर धिक्का झड़ींदा था वतन। तव्हांजो ख़्याल आहे त मां आवाज़ बुलंद न कयां? डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं तव्हांजो स्टैंड जेकॾहिं क्लियर कट न आहे ऐं तव्हां इन जे हुकूमत में बि आहियो ऐं इल्ज़ाम तराशियूं बि हुकूमत ते लॻायो था, त ख़ुदा ख़ास्ता कॾहिं तव्हांखे ईअं न अची वञे त तव्हांजूं इहे रड़ियूं जेके आहिनि उहे मगरमच्छ जा आंसू आहिनि। उहो दुनिया चवे थी, उहो अवाम चवे थो, उहे माण्हू चवनि था, उहो पब्लिक खां पुछो। तव्हां मीडिया वारा महिरबानी करे चई सघो था, लेकिन पब्लिक कोन थी चए। सच ऐं कूड़ बिल्कुलु पधिरो आहे। परवेज़ मुशर्रफ जे गवर्नमेंट में हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब अपोज़िशन लीडर रहिया। परवेज़ मुशर्रफ जे माण्हुनि चयो त तव्हां ट्रेज़री बेंचुस ते अचो, असां तव्हांखे डिप्टी प्राइम मिनिस्टर था बणायूं। मौलाना फज़लुर रहमान साहब पेशकश ठुकराई। हुननि चयो तव्हां सरकारी बेंचुनि ते वेहो, असां तव्हांखे सीनियर विफ़ाक़ी वज़ीर था बणायूं। मौलाना पेशकश ठुकराई। हुननि चयो तव्हां सरकारी बेंचुनि ते वेहो, असां तव्हांजे 10 मौलविन खे विफ़ाक़ी वज़ीर था बणायूं। असांखे इक़्तिदार जी बुख हुजे हा त इहे पेशकशूं कोन ठुकरायूं हा। अल्लाह जी महिरबानी सां असां पूरा 5 साल परवेज़ मुशर्रफ जे गवर्नमेंट में उन जे सभिनी ग़लति क़दमनि जी मज़म्मत कई, पार्लियामेंट जे फ्लोर ते बि ऐं फ्लोर खां ॿाहिरि बि, ऐं असां उते अपोज़िशन जो किरदारु अदा कयो। हींअर असां हुकूमत जो हिसो आहियूं। हुकूमत में रहंदे असां दीनी फ़र्ज़ सम्झंदे, अख़लाक़ी फ़र्ज़ सम्झंदे, क़ौमी फ़र्ज़ सम्झंदे पंहिंजनि इतिहादियुनि जे ग़लतियुनि जी निशानदेही कयूं पिया। असां उन्हनि जा बदख़्वाह न आहियूं, असां उन्हनि जा सॼण हूं, असां उन्हनि जा ख़ैर ख़्वाह हूं। त महिरबानी करे संजीदा फ़ैसिला कयो, दुरुस्त फ़ैसिला कयो। मुल्क जी सलामती दाव ते लॻल आहे। माण्हुनि अखियूं बूटे जेकॾहिं वोट ॾिनो हो, हाणे जेके पीपल्स पार्टी जा दोस्त कुर्सियुनि ते वेठा आहिनि, इन्हनि खे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे सदके वोट मिलियो आहे। हाणे जेके पीपल्स पार्टी जा दोस्त वज़ीर बणिया वेठा आहिनि, इनखे भुट्टे साहिब जे सदके वोट मिलियो आहे। तव्हां पब्लिक खां पुछो
नक्शों को तुम न जांचो, लोगों से मिलके देखो क्या चीज जी रही है, क्या चीज मर रही। साईं हाणे इहा ॻाल्हि ॾिसो न 18 फेबरवरी ते माण्हुनि फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। उनखां पहिरियों बि जेके इलेक्शन मिसाल तौरु 2002 जे चूंडुनि में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सभ खां वधीक वोट खणंदड़ सॼे मुल्क मां पार्टी हुई। मिसाल तौरु पाण इहो कीअं था चई सघूं त हाणे हुननि खे फलाणे जे करे वोट मिलिया आहिनि, हाणे हुनखे फलाणे जे करे वोट मिलिया आहिनि। पर जेका तव्हां चओ था परवेज़ मुशर्रफ जे दौर में तव्हां अपोज़िशन में रहिया, यू गवर्नड 2 प्रोविंस ऑफ द कंट्री, चइनि मां 2 सूबनि ते तव्हांजी हुकूमत हुई। असां परवेज़ मुशर्रफ खां ख़ैरात कोन घुरी, सरहद जे माण्हुनि असांखे अक्सरियत सां चूंडियो। बलोचिस्तान में तव्हां क्यू लीग जी क़यादत में कमु पिया कयो। बलोचिस्तान में जेकॾहिं असां हुकूमत में न वञूं हा, चूंकि बलोचिस्तान अफ़गानिस्तान सां गॾु आहे, उते पटके ऐं ॾाढी वारे जे मथां अल क़ाइदा जो ठपो हणी जेको बेगुनाह माण्हुनि जो क़त्लेआम कयो वञे, हुनजो ज़िमेदार केरु थिए? माण्हुनि असांखे इन जे करे वोट ॾिनो। माण्हुनि असांखे इन जे करे वोट ॾिनो त असां बेगुनाह माण्हुनि खे मारायूं। बुक्टी साहब मारियो वियो, उहो बराह रास्त मर्कज़ मारियो, उहो हाणे सुप्रीम कोर्ट में केस कयो न। जेकॾहिं को मौलवी साबित थिए त उनखे वठी आस्ते टंगियो। पर यू आर द गवर्नमेंट। मां चवां थो परावा इक़दाम असांजी गिची में चोदा विझो। तव्हां हिकु लम्हे में बि प्रोटेस्ट करे गवर्नमेंट खां जुदा थियण गवारा न कयो। असां जुदा थी करे माण्हुनि खे मौत जे मुंहं में ॾियूं। मौत त थिए पई, माण्हू त मरनि पिया बलोचिस्तान में, त असांजे सूबाई गवर्नमेंट मरंदा रहिया। असांजी सूबाई गवर्नमेंट कंहिं क़िस्म जी ऑपरेशन कोन कई। असांजी सूबाई गवर्नमेंट हर मरहले ते प्रोटेस्ट कयो। मोहतरम अकबर बुक्टी साहब जी शहादत खां वठी जिन माण्हुनि खे बेगुनाह मारियो वियो, उन्हनि जे क़त्लनि जो ज़िम्मेदार बराह रास्त परवेज़ मुशर्रफ आहे। जेकॾहिं इनखे अदालत जे कटहड़े में आंदो वञे त हक़ीक़तूं ख़ल्क़त जे साम्हूं पधरी। सिंध जे पर्सपेक्टिव में ही 9 महीना तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थो का ख़ासि तब्दीली कान आई आहे। सिंध गवर्नमेंट खे वधीक कोशिशि करणु खपे, महिनत करणु खपे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो ताल्लुक़ सिंध सां हो, भुट्टे साहब जो ताल्लुक़ सिंध सां हो। पीपल्स पार्टी ते सभ खां वधीक एतमाद सिंध जे माण्हुनि कयो आहे। पीपल्स पार्टी जा दोस्त असां उन्हनि खे इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त तव्हां घटि में घटि सूबनि खे ख़ुदि मुख़्तारी ॾियो, सूबनि खे ख़ुदि मुख़्तारी ॾियो। जेके नफ़ा बख़्श यूनिट आहिनि उन्हनि जो फ़िक्रो न कयो, बाक़ाइदा नोटिफिकेशन जारी कयो। डिफेंस, फॉरेन अफेयर्स ऐं करंसी खां सवा सभु शोबा सूबनि जे हवाले कयो। ऐं सिंध में पटे वाले खां वठी गवर्नर ताईं सभु हितां जा मक़ामी माण्हू रखो। मक़ामी माण्हू असां उनखे था चऊं जिन जो जीअण, मरण, कमाइण, ख़र्चण सिंध सां वाबस्ता हुजे। तव्हां हिते ॿाहिरनि माण्हुनि खे आणो था, अध खां वधीक कुर्सियुनि ते ॿियनि सूबनि जा माण्हू वेठा आहिनि। इहा असां सां ज़्यादती थिए पई। ऐं असांखे हिसाब ॾियो, जेके असांजा मदनी वसीला सभ खां वधीक मर्कज़ खे सिंध कमाए ॾिए थी। 70% मर्कज़ खे रिवेन्यू सिंध ॾिए थी, बाक़ी 3 सूबा 30% बि कोन था ॾियनि। ऐं बदिले में असांखे छा थो मिले इहा बि पब्लिक खे ख़बर आहे। पीपल्स पार्टी जे दोस्तनि में इहे उमेदूं आहिनि, उमेदूं हुयूं, उनखे बार बार यादि ॾियारियूं पिया त तव्हां घटि में घटि NFC अवॉर्ड ते नज़र सानी कयो फौरी तौर ते, सूबनि खे ख़ुदि मुख़्तारी ॾियो ऐं जेके असांजा मादनी वसीला आहिनि उहे असांजे हवाले कयो। मां कसम सां चवां थो, सिंध खे अल्लाह तबारक व तआला एतिरियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि ऐं एतिरियुनि नेमतुनि सां अल्लाह तबारक व तआला असांजी सिंध खे मालामाल कयो आहे। जेकॾहिं सिंध जी कमाई सिंध जे हवाले थिए त सिंध जो को बि नौजवान कमाइण दुबई कोन वेंदो, उतां जा माण्हू कमाइण असां वटि ईंदा। इन जे करे मां पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे गुज़ारिश करियां थो त अल्लाह सी तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे, घटि में घटि इहो ख़ैर जो कमु ज़रूरु कयो। मौलाना साहब, आख़िर छा था सम्झो कि तब्दीली कीअं ईंदी? तव्हां प्रेसिडेंट मुशर्रफ साहब जे दौर में बि 2 सूबनि जी हुकूमत में रहिया, उन सां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿोलियूं बि थियूं ऐं 17वीं तरमीम में तव्हां हिकिड़नि उमेदनि सां उनजी हिमायत बि कई। उहे तव्हांजा हिकिड़ा तजुर्बा आहिनि। उनखां पोइ ही जेको 18 फरवरी खां पोइ जो जेको सेटअप आहे उनमें बि तव्हांजा हिकिड़ा एक्सपीरियंसिस आहिनि। पर जेकॾहिं ॻाल्हि ॾिसिजे त तमामु काफ़ी वॾे अरसे खां वठी 70 जी इलेक्शन में बि तव्हांखे जेको आहे पंहिंजो सरहद जी गवर्नमेंट जेको आहे मुफ्ती महमूद साहब जेको त हुआ, एक्सपीरियंस आहे तव्हांखे ही तब्दीली ॾांहुं आख़िर कीअं वञी सघिबो? भाउ मुंहिंजा, जेसीं ताईं करप्शन ख़तमु न थींदी, जेसि ताईं करप्शन जो दरवाज़ो बंदि न थींदो, जेसि ताईं हे शाहाना ज़िंदगी जेका इख़्तियार कनि था असांजा हुकुमरान इहो सिलसिलो ख़तमु न कंदा, जेसि ताईं सादगी न अपनाईंदा, तेसि ताईं कुझु कोन थींदो। हींअर माशी बहरान आहे, IMF ॾे विया आहिनि असांजा दोस्त। या इंटरनेशनल मुसीबत ऐं इंटरनेशनल फितनो जेतिरो फासंदो तेतिरो फासंदो। असां
पंहिंजनि दोस्तनि खे चयोसीं त तव्हां 2-3 कम कयो, तव्हांखे कंहिंजे दर ते किस्ते खणी वञण जी ज़रूरत न पवंदी। पहिरियों कमु इहो कयो त तव्हां वज़ीरनि जो अंग घटायो। चीन जी आबादी घणी आहे ऐं वज़ीर घणा आहिनि? बर्तानिया ॾिसो, अमेरिका ॾिसो, जर्मनी ॾिसो, जापान ॾिसो, सऊदी अरब ॾिसो, इंडिया ॾिसो। आख़िर ही तव्हां जेका फ़ौज भर्ती था कयो, माण्हू खिलनि था। तव्हां इत्तेहादियुनि खे राज़ी करण लाइ असीं कनि था न। मिसाल तौर पंहिंजो जॾहिं बि थिए थो 4 मौलाना फज़लुर रहमान जूं, 3 जेको आहे पंहिंजो असफंदियार वली जूं, 5 जेको आहे अल्ताफ़ हुसैन जूं, 6 जेको आहे पंहिंजो हसन ज़रदारी साहिब जूं। ईअं विरासत थींदी आहे न। महिरबानी करे इहा ॻाल्हि असांजो हिकिड़ो आहे। चलो हिकु ठीकु आहे। असां पंहिंजनि दोस्तनि खे चयोसीं ऐं संजीदा बुनियादनि ते त तव्हां हिकु त कैबिनेट जो तादाद घटायो, वज़ीरनि जो तादाद घटायो, ख़र्च घटि थींदो। नंबर ॿी ॻाल्हि, पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं जिन माण्हुनि कर्ज़ा वरिता जेके अरबनि खरबनि में आहिनि ऐं वरी उन्हनि जा कर्ज़ माफ़ थी विया, उन्हनि जे अबे ॾाॾे जी जागीर कान हुई, क़ौम जो पैसो हो, पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं बिना फ़र्क़ जे उहे कर्ज़ मोटायो। छिकियो उन्हनि खे पकड़ियो, कर्ज़ मोटायो, हे ख़ज़ानो तव्हांजो भरिजी वेंदो। ऐं टीं ॻाल्हि जेका असां कई आहे, वापारियुनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम कयो, जेका तमामु अहम ॻाल्हि आहे। वापारियुनि जा जेके बुनियादी मुतालबा आहिनि उहे मां 2 लफ़्ज़नि में बयानु कयां थो। पहिरीं ॻाल्हि, वापारी चवनि था त व्याज घटायो, बैंकनि जो इंटरेस्ट रेट घटे। जी, व्याज घटायो। असां चऊं था त व्याज ख़तम कयो, व्याज हराम आहे। छो त अल्लाह सिंधु फरमाए त व्याजी धंधे करण वारा फ़अज़नु बिहर्बिन मिनल्लाहि व रसूल, ये अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां ऐलान जंग था कनि। पर असां दोस्तनि खे चयोसीं, जेकॾहिं तव्हां घटाए नथा पंहिंजो ख़तमु नथा करे सघो, हराम जेकॾहिं ख़तमु नथा करे सघो त घटि त कयो। छो त ॿियनि जायुनि ते व्याज जी शरह घटि आहे, पाकिस्तान में वधीक आहे। हिकु वापारियुनि जो मुतालबो इहो आहे जेको 100% ठीकु मुतालबो आहे ऐं दुरुस्त मुतालबो आहे। ॿियो वापारियुनि जो मुतालबो इहो आहे त तव्हां टैक्सूं घटि कयो। ॿियनि मुल्कनि में टैक्सूं घटि आहिनि, हिते वधीक आहिनि। इहो मुतालबो बि जाइज़ आहे। टियों मुतालबो जेको वापारियुनि जो आहे, जेको आख़िरी मुतालबो आहे, त बिजली पूरी ॾियो ऐं सस्ती ॾियो। ऐं हू चवनि था त लोड शेडिंग जे करे असां ॿेड़ो ॿुॾी वियो। जेकॾहिं गवर्नमेंट असांखे पूरी बिजली नथी ॾेई सघे, हू चवनि था त सरकार असांखे इजाज़त ॾे, असां पंहिंजनि पैसनि सां स्टैंड बाय जनरेटर ॿाहिरां घुरायूं, पंहिंजनि पैसनि सां पंहिंजनि सभिनी फैक्ट्रियुनि जी बिजली पाण पैदा कंदासीं, पाड़े ओड़े जे ॻोठनि खे बि बिजली ॾींदासीं सरकार खां सस्ती, किराए बि घटिजी वेंदी। ऐं इन बदिले में हू चवनि था त उन ते असां टैक्स न वठो, जनरेटर्स ते टैक्स न वठो। चवनि था इन बदिले में असां सॼे पाकिस्तान में जेके कारखाना बंदि आहिनि उहे हलाईंदासीं। 5 सालनि में एतिरा वधीक कारखाना क़ाइमु कंदासीं जंहिंजे करे लखें माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, हुकूमत जी बि तारीफ़ थींदी। मौलाना साहब, हाणे असांखे 2-3 मिंट बचा आहिनि। मां चवंदुसि कि तव्हांजी जेका टैक्सिस वारी ॻाल्हि आहे उन ते मां थोरो इख़्तिलाफ़ रखंदुसि कि टैक्सिस जे हवाले सां असांजी जेका टैक्स टू GDP रेशियो आहे 10 पॉइंट कुझु आहे, जॾहिं की मिनिमम जेको दुनिया जे ॿियनि मुल्कनि जो आहे, तरक़ी पसीर मुल्कनि जो बि उहो 15 खां 18% आहे। तंहिंजे लाइ टैक्स जी घटिताई वारी ॻाल्हि जेका आहे मूंखे उहा काफ़ी रीज़नेबल नज़र कान थी। जिन जायुनि ते इहा सूरत हाल आहे उते तव्हांखे इहो मालूम आहे त वापारियुनि खे सहूलियतूं केतिरियूं आहिनि। प्लाट मुफ़्त था ॾियनि। हिंदुस्तान में तव्हांखे ख़बर आहे त कुझु सूबा आबादगारनि खे ज़मीन जे लाइ ट्यूबवेल मुफ़्त में था ॾियनि, बिजली मुफ़्त में था ॾियनि। सहूलियतूं केतिरियूं थियूं मिलनि, तव्हां उहे सहूलियतूं बि साम्हूं रखियो। वापारियुनि जा मुतालबा 100% दुरुस्त आहिनि। वापारियुनि खे जेकॾहिं ज़लील कंदव त इहे बि भॼी वेंदा, अॻे ई पैसा पंहिंजा कढाइजा आहिनि। ऐं हींअर सूरत हाल ॾाढी गंभीर आहे। मुल्क खे बचाइण जे लाइ, मुल्क जे इस्तेहकाम जे लाइ, मुल्क जे सलामती जे लाइ असांखे दुरुस्त फ़ैसिला करणु घुरिजे। मौलाना साहब, हाणे लास्ट 1 मिनट बचियो आहे। मां चाहींदुसि कि तव्हां असांखे तमामु मुख़्तसर जवाबु ॾियो। हिन वक़्तु जेका तव्हां सिनेरियो ॿुधायो था, आलमी मीडिया जूं ऐं न्यूयॉर्क टाइम्स जूं स्टोरियूं ऐं जेका आलमी तरह ते जेको आलमी सुपर पावर जे नियतनि ते तव्हां जेके शक कयो था, मुल्क खे जेके चैलेंजिस आहिनि, डू यू थिंक कि हीअ जेका वक़्तु आहे असांजी जेका हीअ तव्हांजो हुकुमरान इतिहाद आहे, हुनमें एतिरो पोटेंशियल आहे, हुनमें एतिरो स्पिरिट आहे, हुनमें एतिरी विल आहे कि उहो हिननि समूरनि मामलनि खे मुंहुं ॾेई सघे? मुख़्तसिर मां सम्झां थो जेकॾहिं असां हिमत कयूं त दुनिया जा खोड़ मुल्क असांजी मदद कंदा। भाड़े जी मदद को बि कोन्हे। तव्हांजी वॾी महिरबानी मौलाना ख़ालिद महमूद सूमरो साहब। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी मौलाना ख़ालिद महमूद सूमरो साहब जन जी।